दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असांजो जेको अॼु जी कचहरी आहे सियासी कचहरी जो प्रोग्राम हूंदो आहे ऐं उनजो मौज़ू जेको आहे अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि उन बाबति पाण हीउ प्रोग्राम कंदा आहियूं। अॼु असां सां गॾु असांजो सीनियर साथी सीनियर सहाफ़ी ऐं सुठो सियासत ते सहाफ़त ते मुल्की हालतुनि ते गहरी नज़र रखंदड़ करंट अफेयर ते गहरी नज़र रखंदड़ सहाफ़ी क़ासिम इस्लाण असां सां अॼु मौजूदु आहे ऐं पाण उन सां बि कचहरी कंदा हलंदासीं। पर कचहरी शुरू कयूं पाण उन खां अॻु ऐं हिकु रिक्वेस्ट कंदासीं त जेको तव्हांजे साम्हूं इश्तिहार अचे थो त महिरबानी करे जेका असांजो प्रोग्राम वणे थो असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी तव्हां साम्हूं नज़र अचे थी घंटे खे दॿाइण न विसारींदा। क़ासिम इस्लाम तव्हांखे भलीकार चवंदा असां पंहिंजे प्रोग्राम में ऐं असांजो प्रोग्राम अख़बारुनि जी जेकी ख़बरूं आहिनि उन्हनि ते आहे अॼु। ऐं अख़बार जेका रोज़ाना पंहिंजी अख़बार जे करे खणूं था त अॼु उन में लीड बि आहे, सुपर लीड बि आहे। कॾहिं कॾहिं थींदो आहे त लीड ॾींदा आहिनि, सुपर लीड न ॾींदा आहिनि। त अॼु माना लीड ऐं सुपर लीड ॿई जेका ख़बरुनि सां भरियलूं आहिनि अख़बारूं बि। ऐं अॼु जेका लीड ख़बर आहे रोज़ाना पंहिंजी अख़बार जी त पाकिस्तान में 7 लख अफ़गान पनाहगीरनि जे अचण जो इम्कान, 3 सरहदी इलाइक़नि में कैंपूं क़ाइमु करण जूं तयारियूं, अफ़गानिस्तान में कंहिं बि इंसानी अलमी जी सूरत में पाकिस्तान अफ़गानी मुहाजिरनि जी अमकानी आमद लाइ मुकमल तौरु तयारु आहे। तव्हां छो त अॻे ई हिते 30 खां 40 लख अफ़गानी रहनि था, जिन जी वॾी अक्सरियत 25 खां 30 लख सिंध में रहनि था। हाणे जेकॾहिं हीअ वरी अचनि था, कल्ह अञा ताज़ो सिंध हुकूमत ऐलान त कयो आहे पर उनजो मैकेनिज़म न ठाहियो वियो आहे त जेके अफ़गानी पनाहगीर ईंदा त उन्हनि खे आख़िरकार रोकींदा कीअं। तव्हांखे ख़बर अथव त जेका सरहद ते सील कंदा त जिते पुलिस एहलकार विहारनि था, पुलिस एहलकार ॿ रुपया वठी वञनि छॾे था ॾियनि त हिन जी जेका आमद थिए थी उन वॾी अक्सरियत वरी कराची हली थी वञे। हींअर जेका आदमशुमारी मौजूदु आहे त 2 नंबर ते हुनखे जेको आहे सो पठानगी करार ॾिनो वियो आहे। हेठि सूरत खे तव्हां किथां ॾिसो छा सिंध हुकूमत हिनखे मैनेज करे सघंदी त अफ़गानी पनाहगीरनि खे सिंध में अचण खां रोके सघे? असां वटि सिंध हिकिड़ो आलमी यतीम खानो बणियल आहे जिते सिंध जे असुल रहवासियुनि खे अक़लियत में आणण जी मशीन आहे सरकार वटि। असां वटि जेको धरती धणी आहे उहो बेरोज़गार आहे, परेशान आहे रोज़गार लाइ ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकी लाइ, पंहिंजी तइलीम लाइ, हुनुर लाइ, कारोबार लाइ, सिहत लाइ हुनजी का बि शइ महफ़ूज़ न आहे। उन हूंदे बार बार धारियनि खे हिते आणे ऐं धारियनि खे महफ़ूज़ रस्तो ॾेई ख़ुदि सरकारी सतह ते, पोइ वफ़ाक़ी सरकार हुजे या सूबाई सरकार हुजे, सरकारी सतह ते उन्हनि खे महफ़ूज़ कयो पियो वञे ऐं जेको धरती धणी आहे उनखे लताड़ियो ऐं चिथाड़ियो पियो वञे। तव्हांजा मिसाल कराची में केतिरा ई आहिनि त उते धरती धणी जेके आहिनि, जेके पंहिंजे पाण बचाइण लाइ मज़ामत कनि था, उन्हनि खे केसनि में फासायो पियो वञे ऐं जेके धारिया आहिनि उन्हनि खे हिफ़ाज़त सां महफ़ूज़ रस्तो ॾिनो पियो वञे। अच्छा, ॿी हिकिड़ी डबल कालम ख़बर पंहिंजी अख़बार में लॻियल आहे मोहतरमा बख़्तावर भुट्टो साहिबा जी। त बख़्तावर भुट्टो साहिबा फरमाए थी त बख़्तावर भुट्टो पर अवामी हिन ते मर्दनि जी दाख़िला ते बंदिश जो मुतालबो। हाणे इहो कीअं थो थी सघे त औरतूं उते अचनि या औरतुनि लाइ मखसूस थियनि? बाक़ी जॻह तौर मिसाल जेके बड़ा पार्क आहिनि उते फैमिली पार्क हूंदा आहिनि, मर्द बि हूंदा आहिनि, औरतूं बि हूंदियूं आहिनि। पर बहितर त इनखे जेको लाहौर वाक़ियो थियो आहे त इन में इंतिज़ामी न आई आहे न। इंतिज़ामिया जेकर तहरीक वठी हले न बाक़ाइदा न थियनि हा हिन मुतालबो त माना खिलत जो मूंखे नज़र अचे थो। तव्हां किथां ॾिसो ज़िंदगी? बख़्तावर भुट्टो औरत आहे, हुनखे पंहिंजी राय ॾियण जो त हक़ु आहे, पर आलमी सतह ते मुस्लिम दुनिया खे हिकिड़ो ॾेखारियो पियो वञे त जीअं हू औरतुनि जे लाइ ज़ालिम ग्रुप आहे। सही। इन जे लाइ जेके आलमी ताक़तूं आहिनि उहे मुस्लमाननि खे, इस्लाम खे ऐं असांजे मुल्क खे बदनाम करण लाइ हिकिड़ी साज़िश करे रहिया आहिनि। हीउ उन साज़िश जो हिसो आहे। हिकु ॾींहुं अॻे लाहौर वाक़िए खां हिकु ॾींहुं अॻे इन ई औरत चयो हो त मैं कल कुझु बड़ा करने जा रही हूं ऐं पोइ बड़ा थियो। न त तव्हां उन जे औरत जे जिस्म ते, हथनि ते, पेरनि ते के अहिड़ा वाज़े निशान त ॾेखारियो जंहिं औरत खे कलाकनि जा कलाक हवा में उछालियो वियो, उन ते को निशान ई कोन्हे। इन जो मतिलबु आहे त हू नाटक आहे, आलमी सतह ते हिन मुल्क खे बदनाम करण जी साज़िश कई थी वञे। न बदनाम कई साज़िश त कई थी वञे पर मर्द त हुनखे छिकी न डाया न। भली करे केॾो ड्रामो थी करे, नाटक थी करे, छा थी करे, पर इहो त मौजूदु त न थियो न त हिकिड़ी औरत जेका ड्रामो करे, नाटक करे ऐं उन ते एतिरा माण्हू हुजनि ऐं छिकींदा रहनि, इहा त शर्म जो अमल आहे न कि औरत खे असां इहा छेड़छाड़ थिए। ऐं इंतिज़ामिया का किथे हुई? ड्रामो बि आहे,
छा पर इंतज़ामिया किथे हुई? इंतज़ामिया त उन्हनि खे त हिकिड़ो तरीक़ो मिलियल आहे त बाबा तव्हांखे ड्यूटीअ इहा करणी आहे त हिन मुल्क खे हिन क़ौम खे बदनाम करिणो आहे। न त जॾहिं उन औरत सां 14 पंहिंजा गार्ड हुआ या टीम हुई त उहे 14 माण्हू हुनखे बचाए न थिए सघिया। थी सघे 14 छो इज़ाफ़ी माण्हू आणे हू पाण इहो नाटक कंदी हुजे ऐं उहो नाटक करे हिन मुल्क खे बदनाम करण सां गॾु कुझु बड़ा वारो कमु कंदी हुजे ऐं उहो मशहूरी माणे ऐं दुनिया खे पंहिंजे पाण मज़लूमियत ॾेखारे ऐं वसीला सहेड़े वठे। अच्छा, ये चवंदा रोज़ानी कोशिश वारी ख़बर ते त हुन जेका हिकिड़ो लीड बॉक्स न आहे पर लीड जेका 8 कॉलम लीड आहियूं आम तौर लीड 5 कॉलम बैनर लीड उहा आई थी कोरोना जी आड़ में तइलीम ते बंदिश नामंज़ूर सॼी सिंध में पाण मुराद तहरीक शुरू मुज़ाहिरा ऐं धरना माण्हुनि मुज़ाहिरा कया आहिनि। यार हाणे त खिल जो बि सुरताल आहे त महरम जो शुरू अचे थो मज़हबी तौरु असां लाइ एतिराम लाइक़ु आहिनि सभु शयूं एतिराम लाइक़ु आहिनि त हिननि खे कोरोना नज़र नथी अचे। वापारी एतिराज़ कनि था त हिननि खे दुकान खोलींदा आहिनि था हुननि खे कोरोना नज़र नथी अचे। ट्रांसपोर्ट एतिराज़ कनि था त हुननि खे ट्रांसपोर्ट खोलनि थी वञे ते कोई कोरोना न आहे। सॼो मुल्की वहिंवार हले थो। पंजाब में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्कूल खुलिया पिया आहिनि। अचे सिंध जो स्कूल तबाह हुआ। उन सूरताल में वरी हिकिड़ी सूरताल हिकिड़ी अञा आम ॿुधाए सूरताल त उन में सभ खां वधीक मुतासिर थिए थो ग़रीब ॿार थो थिए। छाकाणि सरकारी स्कूल में ॿारु पढ़े थो जॾहिं ॿिया यूनिवर्सिटी जेके ऑनलाइन क्लास हलंदियूं हुते त ग़रीब ॿारु नथो पढ़े। इन सॼी सिंधी तहरीक में तबाह कीअं पियो कयो वञे यार? हिकिड़ी धुर आहे जेका मुनज़िम तरीक़े सिंध में मुआशी ऐं तइलीमी बहिरान आणणु चाहे थी। उन बहिरान आणण लाइ उन जो नुमाइंदो बनायो वियो आहे सिंध जे वज़ीर आला मुराद अली शाह खे ऐं उन जी टीम खे। उहे सिंध में मुआशी बहिरान आणण लाइ एग्रीकल्चर बहिरान आणण लाइ तइलीमी बहिरान आणण लाइ वर्क कनि पिया। उन वर्क में उन बहिरान पैदा करण लाइ हुननि खे पैसा ॾिना पिया वञनि हुननि खे वसीला ॾिना पिया वञनि हुननि खे सॾ ॾिनी पई वञे जंहिंमें वफ़ाक़ी सरकार जी पुठभराई आहे आलमी क़ुवतुनि जी पुठभराई आहे। असांजे हुकुमरान धुरियुनि मां ख़ुसूसन एजेंसीज़ जे धुरियुनि मां उहे माण्हू आहिनि जिन खे ई मशीन ॾिनल आहे त सिंध में बहिरान कीअं पैदा कजे सिंधी माण्हू खे परेशान कीअं कजे उनखे पंहिंजे तेज जे झंझट में वकोड़े ऐं ॿाहिरियनि माण्हुनि खे हिते आणे महफ़ूज़ रस्ते सां हिते आबाद कीअं कयो वञे। उन ते कमु हले पियो। हिते कोई तइलीमी बहिरान न आहे न करोना आहे न कुझु आहे। करोना त वॾड़नि जे दौर में उनखे नमूनिया चयो वेंदो डबल बुखार हूंदो उन जूं दवाऊं हूंदियूं जंहिं ख़ुशूसी दवा रुगो मखण ऐं बुसरी हूंदी ऐं उहो नमूनिया ख़तमु थी वेंदी। पर हिनखे मुराद अली शाह खे ज़हन में अलाए कहिड़ी करोना वेठी आहे जेका निकिरे ई न पई। कोरोना त जॻह पंहिंजे करे बीमारी आहे ऐं सॼी दुनिया मञे थी पर उन लाइ हिफ़ाज़त इंतिज़ाम थी सघनि था। को मसइलो न आहे। वैक्सीन तव्हां तकड़ी कराए वठो उस्तादनि खे वैक्सीन कराए वठो ऐं ॿिया इंतिज़ाम खोड़ सारा शुबिस ते अमल करे सघिजे थो पर हरू भरू यार स्कूल बंदि करणा आहिनि। असुल में बहानो आहे। करोना बीमारी आहे ई कोन। तव्हां सहाफ़ियुनि जो ॿियनि माण्हुनि जो भली इहो ख़्यालु हुजे पर करोना न बीमारी आहे न मसइलो आहे। जेकॾहिं करोना बीमारी आहे तव्हांखे ज़बरदस्ती माण्हुनि खे वैक्सीन करणी आहे त पोइ बेरोज़गार माण्हुनि खे ऐं दरबदर माण्हुनि खे उन्हनि खे जेको रोज़गार जे लाइ कोई बंदोबस्तु नथो थी सघे माण्हुनि जे इलाज जो कोई बंदोबस्तु नथो तइलीम जो कोई बंदोबस्तु न थी सघे रस्तो मंडी खे फार्म सां मिलाइण जो कोई इंतज़ाम नथो थिए उनजी तव्हांखे ख़बर कान्हे का। पर तव्हांखे इहा ख़बर आहे त का झूपड़ी में को ग़रीब वेठो आहे हिनखे ज़रूरु करोना हणो। तव्हां ॿुधायो जॾहिं तव्हां 10 रुपए वारी पेनाडोल गोरियुनि जो पतो तव्हां ग़रीब खे नथा पहुचाए सघो त 12,000 जी इहा सुई तव्हां माण्हुनि खे ज़ोरी छो था हणो। हिन जो मतिलबु आहे त तव्हां कूड़ा आहियो ड्रामो पिया कयो। काई करोना कोन्हे को मसइलो कोन्हे। सोबत चऊं था त सूबे में ज़ाहिरी ॻाल्हि त लीड ख़बर आहे अफ़गानिस्तान ते आहे। अफ़गानिस्तान हार्ट इशू आहे सॼी दुनिया जो इशू आहे। उन में अमेरिका अफ़गान निबेरे लाइ पाकिस्तान चीन खां मदद घुरी वरिती
ऐं अहमद मसूद समेत उत्तर तहाद जे अॻवाननि तालिबान जी हिमायत करे छॾी। जॾहिं तॾहिं तालिबान जी हिमायत थिए थी, पर ॿिए पासे जेका सुपर लीड आहे रोज़ानी सोभ जी, उहा सिंध जे पाणी मुतलिक़ आहे। अरसा सिंध जो हिकु ॾींहं में 27,000 क्यूसेक पाणी घटाए छॾियो। सिंध सरकार जो सख़्तु एहतजाज। केतिरा सूरताल पहिरें डिक्लेयर कयनि बोडा सदाईं पंजाब पाणी खयो थो वञे। सिंध में माण्हू खे पीअण लाइ पाणी न आहे, सॼी ज़मीनूं बंजर पयूं थियनि। हिन सॼी सूरताल केतिरा सिंध हुकूमत वरी एहतियात थी करे। मसइलो आहे त सिंध हुकूमत खे जेकॾहिं एहतजाज करिणो आहे त पंहिंजे वसीलनि जे वठण लाइ इंतिहाई क़दम ताईं अॻिते वञी सघे थो माण्हू, पर उन जा ते हुक्मरान ड्रामेबाज़ी में पूरा आहिनि। सिंध में तव्हां सिंध जी आबादी जो हिसाबु कयो त सिंध जी आबादी खणी आहे, केतिरा माण्हू मुआशी तौरु ऐं बुख बदहाली में परेशान थी मरी ऐं फतकी रहिया आहिनि, पर सरकार उन्हनि जे लाइ को बि इहो सारा जो को क़दम न पई खणे, को बि सरकार अड़ी विख न पई खणे जंहिंसां माण्हुनि खे मदद रिलीफ मिली सघे। मदद रिलीफ तव्हां न ॾियो, तव्हां रुॻो माण्हुनि खे पोरिये जो हक़ ॾियो, पोरिये करण जो मौक़ो ॾियो, माण्हुनि खे पोरिये जूं वाटूं ॾियो, पर तव्हां उन जे लाइ कुझु न पिया कयो। उते सिंध जे जॾहिं माण्हुनि खे रोज़गार लाइ उन लाइ कुझु नथो ॾिनो वञे, तॾहिं असांजी सरकार साकी वरी अफ़गानिस्तान जे इशू खे ॾिसे पई। अफ़गान त पंहिंजी जंग पाण में विढ़ी रहिया आहिनि, हू आलमी सतह ते का आलमी सतह जी जंग त न विढ़ी रहिया आहिनि, हू सिर्फ़ु पंहिंजो पाण में विढ़ी रहिया आहिनि सालनि खां पिया। इबरत अख़बार ते चऊं त इबरत अख़बार जेका लीड ख़बर ॾिनी आहे उहा चीफ जस्टिस ते आहे, जॾहिं त सुपर लीड वरी साॻियो अफ़गानिस्तान जो इशू आहे। पाण अचूं था लीड ख़बर ते इबरत जे त चीफ जस्टिस सिंध सां नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु सॼे मुल्क जे वकीलनि पारां सुप्रीम कोर्ट खे तालो लॻाए धरणो हणण जो ऐलान कराचीअ में कल्ह कन्वेंशन थियो आहे। सॼो मामले जी तव्हांखे बख़ूबी ॼाण आहे त सिंध जे चीफ जस्टिस सां जेको सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे उन सां केॾो तहसबार इख़्तियार कयो वियो आहे, हिकिड़ी तारीख़ी तौरु साबित कयो आहे त असांजे सिंधी माण्हुनि सां केतिरी नफ़रत आहे, अहलियत जी लताड़ कई वई, मेरिट जी लताड़ कई वई। इन सॼे मामले खे तव्हां केतिरा त वाक़ई एहतजाज वकील करे सघंदा इन पैमाने ते? मसइलो आहे त जॾहिं सुप्रीम कोर्ट में वेही चीफ जस्टिस ऐं संदसि टीम मुल्क सां एॾी वॾी नाजाइज़ी करे जो हिकिड़ी कोर्ट जे हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे उन जा हक़ लताड़े ऐं हेठियां जूनियर जज खणी अॻिते अचे त उन मुल्क मां तव्हां उमेद जो त आसिरो ई न कयो। जंहिं मुल्क जो सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस एतिरी नाइंसाफ़ी, एतिरी लाक़ानूनियत, एतिरी आइनी लताड़ कंदो हुजे, उन्हनि माण्हुनि खां तव्हां पंहिंजे लाइ कंहिं हक़ घुरण जी त ॻाल्हि सोचियो ई न। तंहिंखां पोइ हिकिड़ो चीफ जस्टिस आहे जेको हिकिड़े मुल्क जो चीफ जस्टिस आहे, पर उहो मख़सूस आयल तबिके खे खुलम खुला सपोर्ट करे अॻिते आणे रहियो आहे ऐं मुस्तक़िल वसंदड़ चीफ जस्टिस खे जे हक़नि जी लताड़ करे रहियो आहे, धरती धणियुनि जी लताड़ करे रहियो आहे, त हीअ वॾी नाइंसाफ़ी आहे। पर उन जे बदिले जिते सिंध जे वकीलनि, जजनि, बार काउंसिलनि ऐं ॿियनि सभिनी चीफ जस्टिस जो साथ ॾिनो आहे, त पोइ उते ईअं छो नथो कयो वञे त क़ौमी इशूज़ जा जेके बि हज़ारा मसइला कोर्टुनि में आहिनि उन्हनि मसइलनि खे जल्दी सिंध माण्हुनि जे हक़नि, सिंध जी फेवर में उन्हनि जा फ़ैसिला ॾेई ऐं उहे हक़ माण्हुनि खे ॾिना वञनि, जंहिंसां हिकु त सिंध जो हक़नि जो अज़ालो थी सघे, ॿिए तरफ़ चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख सां थियल नाजाइज़ी जो भरपूर एहतजाज थी वञे। चऊं था रोज़ानी जीजल अख़बार ते पाण जीजल अख़बार जेका लीड ख़बर आहे मुराद अली शाह खे ॾिनी आहे त अफ़गान पनाहगीरनि जे अचण ते ग़लती अथनि, दुश्मननि जूं नज़रूं कराचीअ ते आहिनि, दहशतगर्दी जो ख़तरो आहे, हिकिड़ो मुराद अली शाह इहा ॻाल्हि करे थो। सुपर लीड जेका रोज़ानी जीजल जी आहे उहा हिननि ॾिनी आहे PDM पारां हुकूमत ख़िलाफ़ु 3 सालनि जी कारकर्दगीअ ते वाइट पेपर आणणु ऐं 29 अगस्त ते कराचीअ में जलसे जो ऐलान। PDM मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज जलसा करे वेठी,
ऐं हेॾा मुराद अली शाह जो आहे, ॿई कराची तरफ़ आहिनि। इन सॼी सोताल खे ताज़ो त PTM वाक़ई पसंदीदा आहे सरकार ॾांहुं, पोइ मौसर एहतियाज करणु चाहे थी ऐं मुराद अली शाह डिक्लेयर करे कोरोना खे छा जसो PTM जो रोकणु चाहे थो। किथां इन सॼी सोताल खे ॾिसो था? सूरत हाल त वाज़े आहे, मुराद अली शाह वज़ीर आला आहे त बसि सिंध खे ॿिए दुश्मन जी ज़रूरत ई कान्हे। जेकॾहिं हुनखे सिंध जे मसइलनि ते का संजीदगी आहे, को मसइलो आहे, उकलाव करिणो आहे त सिंध खे तरक़ी ॾियारण लाइ घणो कुझु करे सघे थो। छा गटर नालियूं वहणु इहो बि वफ़ाक़ी हुकूमत जी रुकावट आहे त इहो सिंध जा सभु रोड रस्ता गटर नालियूं थी वञनि? PDM आहे, हू जेकॾहिं संजीदा आहे त पोइ हुन अॼु ताईं छा कयो आहे त 3 सालनि में 300% खां वधीक महांगाई थी वई आहे, डॉलर अलाए किथे वञी पहुतो आहे, मुल्की मुआशत तबाह थी वई आहे। उन मुआशी तौरु असां वटि वरी बदकिस्मती आहे, असां वटि सियासी धुरियुनि वटि, सियासी पार्टियुनि वटि मुआशी टीम ई कान्हे हूंदी जेके उन्हनि खे ॾसनि त सियासत जो संजीदा रुख ई इहो आहे त तंज़ीम जे अंदरि हिकिड़ी मुआशी पार्टी हुजे जेका हुननि खे सॼो सम्झाए त मुल्क में मुआशी तौरु हिन तरीक़े ॾे वालो अचे पियो। तव्हां पंहिंजी सियासत खे अॻिते वठी अचण लाइ, सियासी कामयाबियुनि माणण लाइ मुआशी टीम जोड़ियो जेका तव्हांखे ॼाण ॾिए। पर हिते मुआशी टीम आहे कोन, सियासी टीम आहे कोन। ईअं हुलड़बाज़ माण्हू धुरियुनि जे हिकिड़े मख़सूस इशारे ते अॻिते निकिरी अचनि था, 2-3 नारा हणी जुलूस कढी वरी ॻोठ मोटी वञनि था। उन्हनि वटि को संजीदा लाइन ऑफ सियासत आहे ई कोन जो कॾहिं कुझु करे सघनि। महिरबानी क़ासिम सराण सां जेका पंहिंजी सियासी कचहरी हुई ऐं अख़बार मौज़ू जेको अख़बारूं अॼु छा थियूं लिखनि हुन ते मुफ़सिल ऐं ज़बरदस्त कचहरी पई थी ऐं कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजा राजपर खे ॾींदा इजाज़त। अलाह।